नाज़रीन टनो जाम वेझो कुनर शाख के 20 फुट गारो पइजी वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदा मेरन टीवी जे रिपोर्टर इमरान सोहो खां। जी इमरान, कहिड़ा तफ़सील आहिनि? जाम वेझो खेसाना मोरी वटि रोड़ी केनाल मां निकिरंदड़ कुनर शाख के ॻोठ रोज़ीन मरी वटि 20 फुट खां मथे जेको आहे गारो पइजी वियो आहे, जंहिं सबबि जेको आहे केतिरा ई ॻोठ ऐं फसल पाणी हेठि अची विया आहिनि। इतला बावजूद जेको आहे आपाशी अमलदार जी इंतज़ामिया जेका आहे उहा न पहुती आहे। कुनर शाख के गारो पवण सबबि पाणी तेज़ी सां जेको आहे ॻोठाणी आबादी तरफ़ वधणु लॻो। फसल जेको आहे ॿुॾी विया आहिनि। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण चए ते शाख जो गारो बंदि करण में जेको आहे रुधल आहिनि। आपाशी अमले के इतला बावजूद अमलदार न पहुता आहिनि, जंहिं पाणी आपड़ी ॻोठ लोंगखान बहिराणी ॻोठ मोबली मरी तरफ़ जेको आहे वधी रहियो आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त शाख के गारे सबबि वोणनि मिर्च ऐं बसर जेको आहे ॿिजारो ॿुॾी वियो आहे, जंहिं सबबि जेको आहे लखनि रुपयनि जो नुक़सानु थी वियो आहे। ॻोठाणनि वधीक चयो त गुज़िरियल 24 कलाकनि खां मथे वक़्त वक़्त खां बरसाति जारी आहे। मथां वरी शाख के गारे में जेको आहे ऐंटियुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। ॿिए पासे जेको आहे आख़िरी इत्तलान ताईं इहो त आपाशी अमलदार जेको आहे घारे वारे हंधि न पहुता हुआ ऐं जेको ॻोठाणनि आहिनि पंहिंजी मदद पाण ते जेको आहे घारो बंदि कयो आहे। ऐं हींअर जेको आहे इत्तला आहिनि त शाख के जेको लॻल घारो आहे उहो ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण ते बंदि बि करे छॾियो आहे। जी